दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो दादू मोंदड़ नाके ते गुलशाही जी दादागिरी। एक गरीब रिक्शा ड्राइवर हिज़बुल्लाह शाहानी मथां सख्त तशद्दुद। रिक्शा ड्राइवर चयो त मां किराए ते फैमिली खणी पियो वञा त गुलशाही जी बर्फ़ कारखाने साम्हूं ट्रैफिक जाम हुई। मूं रस्तो घुरियो त संदन गुलशाही ऐं हुन जे गुंडनि मूं ते सख्त तशद्दुद कयो ऐं संदन कमरे में बंदि करे औज़ारनि जूं धमकियूं ॾींदा रहिया। पुलिस पारां FIR दाख़िल करण खां सख़्त इनकार करे छॾियो। असां SSP दादू खां मुतालबो कयूं था त जवाबदार गुलशाही ऐं संदसि गुंडनि खे गिरफ़्तार करे मथां FIR दाख़िल कई वञे, न त ॿी सूरत में जेको कारनामो थींदो उन जे ज़िम्मेवार पुलिस इंतज़ामिया हूंदी। शाहानी बिरादरीअ जो मुझो भाउ बेपरी नमाज़ खां बाद में सवारी खणी पियो अचे। शाही जेको आहे गुलशाही दादूअ जो हिकु बख्शखाना बटिरी अथसि, उतां मुंहिंजो भाउ सवारी खणी पियो अचे त हिन खे जॻह न ॾियण जे करे हिन चयो जॻह मूंखे ॾियो, मां सवारी ॿारड़ा हुया छॾे अचां थो। हुन जे पुटनि हिन खे खणी बंदि कमरे में शाही जे साम्हूं गुलशाही जे साम्हूं हिन सां विढ़िया आहिनि, हिन खे धक हयां अथनि ऐं उन खां बाद में कमरे खे बंदि करे कंहिंखे बि न ॿुधायो, हिन खे गुम कराए छॾियो बेनज़ीर जमाली जे थ्रू। ऐं बेनज़ीर जो बि नालो इस्तेमालु थो करे त असां हिन खे गुम करायूं था ऐं माइटनि मिटनि खे ख़बर न पवंदी हे काॾे जो छा आहे छा न आहे। उन खां बाद में असां पंहिंजो क़ानूनी हक़ हासिलु करण जे लाइ आया आहियूं A सेक्शन थाणे ते, जिते असां FIR जे लाइ आया आहियूं त FIR इनशाला थी वेंदी उमेद आहे। त हाणे जेको हितां असांखे चयो अथनि त हुननि खे बि खणी था अचूं, जेके शाही जा माण्हू आहिनि शाही पाण खे असां थाणे ते गिरफ़्तार करे था अचूं। अगरि जेकॾहिं गिरफ़्तार न थिया ऐं असांखे इंसाफ़ न मिलियो त असां क़ानूनी हक़ रखूं था। SSP खे असां गुज़ारिश कंदासीं त हिननि ज़ालिमनि खे तव्हां एतिरो डिघो छो रसो ॾिनो आहे। हिन नटड़े वीचारे खे उते बंदि करे कमरे में धक हयां अथनि 7-8 ॼणा, अञा उन खां मथे हूंदा मज़दूरनि समेत। गुलशाही चए थो इलेक्शन खणी अचो, चाहे दादागिरी आहे शहर आहे, हिन खे अहिड़ो डिघो रस्तो ॾेई करे असां क़ानूनी